इते भी अहम ख़बर मां ताईं पहुचाईंदा हलूं। नारो मां जिते साइदू वारे इलाइक़े में नौजवान कुआड़ियूं हणी क़त्ल कयो वियो आहे, जॾहिं त ॿिनि ॼणनि खे गिरफ़्तार कयो वियो आहे। तव्हांखे अपडेट कंदा हलूं। ब्रेकिंग न्यूज़ आहे त नारो में साइदू वारे इलाइक़े में नौजवान खे कुहाड़ियूं हणी क़त्ल कयो वियो आहे। ॿिनि ॼणनि खे गिरफ़्तार पिणु कयो वियो आहे। मरी बिरादरी जे माण्हुनि रस्ते वेंदड़ हुज़ूर बख़्श बुमरो खे क़त्ल कयो आहे। पुलिस वाक़िए खां पोइ ॿिनि जवाबदारनि खे गिरफ़्तार करे वरितो आहे। अपडेट कयूं पिया। पुलिस वाक़िए खां पोइ ॿिनि जवाबदारनि खे गिरफ़्तार करे वरितो आहे। नारो जे साइदू वारे इलाइक़े में नौजवान कुआड़ियूं हणी क़त्ल कयो वियो आहे, जॾहिं त ॿिनि ॼणनि खे गिरफ़्तार कयो वियो आहे। तफ़सील मालूम कंदासीं नारो मां पीराणो साहिल बंबरो खां। पीराणो साहिल, छा तफ़सील आहिनि? जी पीराणो साहिल, छा तफ़सील आहिनि? पीराणो साहिल, आवाज़ अचे पियो? हाज़रीन, पीराणो साहिल सां राब्तो न पियो थी सघे। अव्हांखे ख़बर पहुचायूं पिया नारो मां जिते साइदू वारे इलाइक़े में नौजवान कुआड़ियूं हणी क़त्ल कयो वियो आहे। ॿिनि ॼणनि खे गिरफ़्तार बि कयो वियो आहे। अव्हांखे ॿुधाईंदा हलूं त मरी बिरादरी जे माण्हुनि रस्ते वेंदड़ हुज़ूर बख़्श बंबरो खे क़त्ल कयो आहे, जॾहिं त पुलिस वाक़िए खां पोइ ॿिनि जवाबदारनि खे गिरफ़्तार करे वरितो आहे।